नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन काउंसिल बेला वाह जा चूंडियल नुमाइंदा यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी ख़िलाफ़ निकिरी आया। चेयरमैन ख़िलाफ़ अदम एतमादी जी रिथा आणे खेसि उहिदे तां लाहिण जो ऐलान। भरिया तालुके जे यूनियन काउंसिल बेला वाह जे वाइस चेयरमैन गुलाम मुर्शिद आराई ऐं 7 काउंसलर अली खान राजपर, आबिद राजपर, ज़ाहिद लाशारी, तारिक राजपर, काशिफ आरेजो, लेडी काउंसलर नसीबा आरेजो, मजीदो भील पंहिंजे यूसी चेयरमैन इमदाद अली राजपर ऐं सेक्रेटरी सिकंदर अब्बास ख़िलाफ़ एहतजाज कंदे भेरिया सिटी प्रेस क्लब पहुची आहे। इन मौक़े ते हिननि चयो त हर महीने यूसी खे 5 लख रुपया मिलनि था, जेके यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी मिली भॻ करे खाई रहिया आहिनि। 2 सालनि खां का बि गॾिजाणी न थी आहे त बजट कीअं पास थिए थो। हिननि चयो त असांजा कूड़ा ठपा ठाहे, असांजा कूड़ा दस्तक करे रिकॉर्ड भरे रहिया आहिनि, जेको गैर क़ानूनी अमल आहे। हिननि चयो त असां समूरा काउंसलर करप्ट चेयरमैन इमदाद अली राजपर ख़िलाफ़ अदम एतमादी जी रिथा पास कंदासीं। असांजे इलाइक़े में चेयरमैन को बि तरक़ाती कमु न करायो आहे। अवाम जा सख़्त दॿा आहे त कमु थिए, पर चेयरमैन असां मां कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, मकानी खाते जे सूबाई वज़ीर सैयद गनी, डिस्ट्रिक्ट काउंसिलर जे चेयरमैन अब्दुल सत्तार अब्बासी समेत ॿियनि खां घुर कंदे चयो त करप्ट यूसी बेला वाह जे चेयरमैन ऐं सेक्रेटरी ख़िलाफ़ जांच करे कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।